साईं जे इसरार पे बड़े हाज़िरी लॻाइण वारा चंद गुप्ता जीअं अॼु असां अची विया आहियूं ईअं करण जे अचण जी पाण इज़हार कयो त महबूब चयो पहुच अची पहुतो हां तनूर हुई वाट पची पहुतो हां चक चूर ॾिसी परेशान न थी बहरहाल तो वटि त बची पहुतो हां पर जंहिं वटि पहुतो उहो छा थो चएसि पियो त भली आहे भला पिरी भला पेर भरे अचे ईद करायो अबोझ खे केॾा कुर्ब करे ॾाहा तव्हांखे ॾिसां सां पई थी दिलि ठरे को अहिड़ो भाग वरे सदाई न सोभारे जो पर भली आयो जी आयो ही अंगण छॾियो अॾे के सजन आया सिक मौकनि खे सोभारो आयो सॾे कुर्ब कया अथव केॾा आया हो टोंगर मुंहिंजे तॾे हाणे भनवन जो छॾे कजो भलाई हिन भटीअ ते आसा आसा क्यों न आसा 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 क्यों न आसा वल आसा जॾहिं पूरा थी सन आसा तॾहिं आसा पर हर कोई आखे करना करना मैं आख्या करना जिस करने विच खुशबू न हुए उस करने को क्या करना गुलाम फरीदा ओ मने न मने असा सजदा यार को करना साफ इंसाफ दी गाल करो कुछ कोल असादे बोल देखो काती तू सादी मासा असादा विच तराजी तोल देखो कुठड़े ओसू तक जवाब दे सुरगा हथे अपने दंधोल देखो आखे अली मोहम्मद आशिक न मर्दे कुरान किताबा खोल देखो ताज मोहम्मद रे वञूं पिया ताज मोहम्मद जे करे पाण हिक ॿिए सां ॾिठा मिलिया आहियूं ताज मोहम्मद जो बेत न चऊं त ॼण में असांजे लाइ